इस्लामाबाद की मकामी अदालत में पीटीआई बानी संदसि घरवारी बुशरा बीबी जी इद्दत में निकाह केस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी खां पोइ पीटीआई बानी जे वकीलनि जो बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानेका ते अदालत ॿाहिरां हमलो, चमाटनि ऐं मुक्कनि जो वसकारो। हमले सबबि ख़ावर मानेका पट ते किरी पियो। ख़ावर मानेका ते हमले सबबि अपीलुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो न अची सघियो। जज शाहरुख अर्जुमन फ़ैसिलो ॿुधण खां सवाइ पंहिंजे चैम्बर में वापसि हलियो वियो। दरख़्वास्त गुज़ार ख़ावर मानेका सेशन जज ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। केस जी ॿुधणी कंदड़ जज केस ॿी अदालत मुंतक़िल लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। पीटीआई बानी के इसराइली लॉबी सपोर्ट करे रहियूं आहिनि। इसराइल संदसि गिरफ़्तारी ते कावड़जी पियो। पीटीआई बानी जा सहरा इसराइल में आहिनि। आऊं ॿीहर चवां थो त पीटीआई बानी जी जंग पाकिस्तान सां आहे। संदसि इरादा मुल्क लाइ सुठा न आहिनि। मूं पंहिंजियुनि प्रेस कॉन्फ्रेंसिस में पीटीआई बानी ते को बि इल्ज़ाम नाहे लॻायो। पीटीआई बानी जेके ॻाल्हियूं पाण कयूं उहे ॿुधायूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त पीटीआई बानी खे ट्विटर जी सहूलियत अडियाला जेल में मिलियल आहे। शेख मुजीब खे हीरो ॿुधाईंदड़ वीडियो पीटीआई बानी जी पंहिंजे अकाउंट तां शेयर कई वई। सिंध जे एक्साइज़ खाते तरफ़ां गाॾियुनि जी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन वारे जदीद निज़ाम जो इफ़्तिताह। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सिस्टम जो इफ़्तिताह कयो। कराची जी सिविक सेंटर में मोटर रजिस्ट्रेशन विंग में गाॾियुनि जे रजिस्ट्रेशन लाइ 20 काउंटर्स ठाहिया विया। गाॾी मालिक ऑनलाइन टोकन हासिल करे सघंदा। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त माण्हुनि खे सुठो माहौल फराहम करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। ही सॼी सहूलियत बायोमेट्रिक निज़ाम सां जोड़ी वई आहे त जीअं जालसाज़ी रोके सघिजे। मोटर रजिस्ट्रेशन ऑनलाइन अपॉइंटमेंट बि मिली सघे थी। होम सर्विस शुरू कई वेंदी जंहिंजी सर्विस फीस अदा करणी पवंदी। हिकु ई नंबर काफ़ी गाॾियुनि ते लॻाइणु वॾो गुनाह आहे। हुकूमत हिकु इदारे खे सबबि स्टाफ जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि लाइ कस्टम जो को खातो एक्शन वठंदो आहे। फैंसी नंबर प्लेट वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कमु शुरू कयो वियो आहे। को बि शख़्स हिकु नंबर प्लेट खे ॿिनि गाॾियुनि ते लॻाईंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाॾियुनि खे रोडनि ते अचण जी इजाज़त नाहे। वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद हाई कोर्ट में शाइर अहमद फरहाद जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थी वियल शाइर अहमद फरहाद जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अदालत खे आगाही ॾिनी त अहमद फरहाद गिरफ़्तार ऐं धीर कोट आज़ाद कश्मीर पुलिस जी हिरासत में आहे। बलोचिस्तान के ज़िले वाशिक में मुसाफिर बस खाही में किरी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 28 मुसाफिर फौत, 22 ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल। एमरजेंसी लागू रेस्क्यू ज़रियनि मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। हादसे जो शिकार बस तुर्बत खां क्वेटा वञी रही हुई। ज़ख़्मियुनि मां केतिरनि जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि फ़ौतियुनि जो अंग वधण जो ख़दशो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां वाशिक में मुसाफिर बस सां थियल हादसे में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्कूलनि ऐं उन्हनि में पढ़ंदड़ ॿारनि जी डेटा बेफॉर्म ज़रिए ठाहिण जी हिदायत करे छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन खाते बाबति इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त डेटा बेफॉर्म ज़रिए ठाहिण सां ॿारनि जी तालीम ड्रॉप आउट जी ट्रैकिंग थी सघंदी। हू ॿियनि शोबनि सां गॾु तालीम जी तरक़ीअ लाइ बि ख़ासि क़दम खणणु चाहे थो। उस्तादनि जी हाज़िरी यकीनी बणाइणी आहे। तालीमी मयार खे बि बहितर बणाइणो आहे। हू चाहे थो त उस्तादनि जी तरबियत खे वधीक बहितर कयो वञे। कोशिश आहे त समूरनि बोर्ड मुतासिर स्कूलनि खे नए तरीक़े सां पढ़ायो वञे। ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कमु कंदड़ गॾियल क़ौमनि जे अमन दस्तनि जी आलमी ॾिहाड़ो पाक फ़ौज पारां गॾियल क़ौमनि जे जथनि खे भेटा पेश।
ISPR मूजिब UN अमन मिशन में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ बहादुर मर्दनि ऐं औरतुनि खे भेटा पेश करियूं था। पाकिस्तान गॾियल क़ौमनि जे अमन मिशन में सभ खां वधीक सहकार कंदड़ मुल्कनि मां हिकु आहे। हिन वक़्तु अटकल 3000 अमन जथा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान खे गॾियल क़ौमनि जे अमन जे क़याम लाइ पंहिंजी वाबस्तगी ते फ़ख़ुरु आहे। पाक फ़ौज तकरारनि सबबि मुतासिर इलाइक़नि में अमन खे हथी वठाइण लाइ किरदारु अदा कयो। 181 पाकिस्तानियुनि अमन जथनि में फ़र्ज़नि जी अदायगी दौरान कुर्बानी ॾिनी। अमन मिशन में शिरकत आलमी अमन लाइ असांजे क़ौम जे अज़म जो चिटो सबूत आहे।